जूनियर जुल्फिकार अली भुट्टो चयो आहे त आउं पंहिंजी भेण सां गॾिजी नौजवाननि लाइ नई पार्टी ठाहे रहियो आहियां। नौजवान पाकिस्तान में तब्दीली ऐं इनकलाब लाइ तयार आहिनि। इन जो तारीख़ गवाह आहे त इन मुल्क जे हारियुनि शागिर्दनि वॾा बुत किराया आहिनि। बबरलो बाईपास ते सिविलियन वकीलनि ताक़त जो मुज़ाहिरो करे पानी जो केस विड़ियो आहे। उन लाइ खेनि सुर्ख सलाम पेश कयां थो। जूनियर जुल्फिकार अली चयो त सिंध तास मुआहिदो मग़रिब आॾो सर झुकाइण जी क़ीमत हुई। असां सियासी कुवत ऐं मज़बूत इदारे सां एशिया जी हुक्मरानी करे सघूं था। हिन चयो त असांखे पक्को यकीन आहे त पाकिस्तान जी तरक़ी कुदरती माहौल धरती ऐं दरिया सां जुड़ियल आहे। तरक़ी उन वक़्तु मुमकिन आहे जॾहिं असां पाणी ऐं मादनियात बाबति पंहिंजी पॉलिसी जोड़ींदासीं। जूनियर जुल्फिकार अली भुट्टो सखर डिस्ट्रिक्ट बार खे ख़िताब कंदे वधीक चयो त असां आइन खे 1973 जी शक्ल में वापसि आणणु चाहियूं था। तरमीम मथां तरमीम आइन जी असल सूरत बिगाड़े छॾी आहे। इन जो त कुझु माण्हू चवनि था त असांखे नओं आइन घुर्जे। उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त 1947 खां 1973 ताईं केतिरा माण्हू शहीद थिया आहिनि। जेको आहे इहो वाहिद सोशल कॉन्ट्रैक्ट आहे जेको चइनी सूबनि खे जोड़े थो। इन जो त असां सम्झूं था त पाकिस्तान क़ौम न पर क़ौमी इतिहाद आहे। वफ़ाक़ जो एहतराम करणो आहे पर पहिरियां सूबनि जे हक़नि जो एहतराम करणो पवंदो। जूनियर जुल्फिकार अली भुट्टो चयो त सखर सां इश्क आहे। इहो इश्क सिंधु दरिया बलहण अवाम ऐं मुहाननि लाइ आहे। पहिरियां ख़ौफ़ हुयो त अॻु में मरी वेंदासीं, हाणे ख़ौफ़ आहे त सभु ॿुॾी वेंदासीं। इन जो त असां वटि माहौलियाती मामलनि खे अहमियत नाहे ॾिनी वेंदी। ईअं पियो लॻे जीअं नई ॿोॾि आई आहे ॼण असां कॾहिं ॿोॾि ॾिठी ई नाहे। इन जो त 2022 जी ॿोॾि में बि हुक्मराननि चयो हो दरियाउनि जा लंघ खोलींदासीं ऐं आलमी इदारनि खां फंड वठी ख़बर नाहे त किथे ख़र्च कया विया। शायदि उहे फंड केनाल कढण ते ख़र्च थिया हुआ जिन खे अव्हां रद्द करे छॾियो आहे।